ख़बर शामिल कयूं पिया ठटो खां। सीनियर साफ़ी यूसुफ शाहीन खे ॾिनल मोतमार धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब बुहारा अॻियां साफ़ियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। कुझु ॾींहं अॻु यूसुफ शाहीन साकिरो जे मसइलनि जे हवाले सां ख़बरूं हलायूं। बासरनि पारां मोतमार धमकियूं ॾिनियूं वयूं। अॼु प्रेस क्लब बुहारा में साफ़ी अज़ीज़ सुमरो, हाजी अब्दुल गनी अब्बासी, महमद इदरीस पलीजो, अब्दुल सत्तार पलीजो, जावेद पलीजो ऐं ॿियनि जी अॻुवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त साफ़ियुनि खे हिरासान करणु बंदि कयो वञे। यूसुफ शाहीन मीरपुर साकिरो जो बेबाक साफ़ी ऐं सिंध टीवी न्यूज़ जो तालका रिपोर्टर आहे। हमेशह हक़ सच लिखियो आहे ऐं साकिरो जो कहिड़ो बि मसइलो हुजे हमेशह अॻु भरो रहियो आहे ऐं सच जे बारे में लिखियो आहे, जंहिंजे करे बाअसर धुरियूं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। साफ़ियुनि ऐं शहरनि एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त सीनियर साफ़ी यूसुफ शाहीन खे अगरि सुभाणे कुझु थियो त हुन जा ज़िम्मेवार मोतमार धमकियूं ॾींदड़ बाअसर हूंदा। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ, ख़ासि केली पेरो, ची बे न्यूज़ ठटो।